नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो मां ख़बर ॾींदा हलूं त ॿेलनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते ॿेले खाते जे DFO नोशहरोफेरोज मालिक ॾिनो मलाह पारां ॿेलो मोहबत देरो ॿेलो दिली पोटा ॿेलो मिठियाणी में हज़ारे बूटा पोखराया। इन सिलसिले में DFO नोशहरोफेरोज मालिक ॾिनो मलाह साफ़िन सां ॻाल्हियूं कंदे चयो त अॼु दुनिया में ॿेलनि जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। इन ॾींहं ते पूरी दुनिया में बूटा लॻाया वेंदा आहिनि। हिन जो चवणु आहे त नोशहरोफेरोज ज़िले अंदर बि ॿेलनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते ॿेलो मोहबत देरो ॿेलो दिली पोटा ॿेलो मिठाणी में 50,000 बूटा पोखिया विया आहिनि। असांजी कोशिशि आहे त ॿेलनि जूं पुराणियूं रौनकूं बहार कजनि। हिननि जो चवणु आहे त अदालती हुकम ते ॿेले खाते जी ज़मीन तां कब्ज़ा ख़तम करण लाइ ऑपरेशन हलंदड़ जेके ॿेला कब्ज़नि खां आजा कया पिया वञनि उते वण पोखण जो सिलसिलो जारी आहे। कचनि वारनि इलाइक़नि में ॿेले खाते जी ज़मीन तां थियल कब्ज़ा मुकमल ख़तम कराया वेंदा। ॿेले खाते जी ज़मीन ते कब्ज़ा बर्दाश्त न कंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।